हित अचण जो मक़सद ऐं मतन जी साईं अब्दुल यूसुफ रूबी ॻाल्हायो, मुंहिंजो भाउ साईं मुमताज़ अली वॾो साहब ॻाल्हायो। असुल जॾहिं जंहिं मक़सद ते माण्हू ईंदो आहे, हिते जॾहिं गॾु थिया आहियूं, अव्हांखे ख़बर आहे त ही वज़ीर तालीम अरबे रुपया बिना उराई जे विड़काए करप्शन करे माण्हुनि खे ध्यानु हटाइण ख़ातिर उहा सॼो जेको आहे उस्ताद तरफ़ वञण जी नाकाम कोशिश करे रहियो आहे। तंहिं करे जॾहिं चवंदा आहिनि जॾहिं इज़त ते वार हुजे, जॾहिं कंहिंजी अज़मत ते वार हुजे, जॾहिं हुनजे वजूद ते वार ते, पोइ त ॿियो वाह ई कोन्हे त जंग 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 बि को रस्तो ई कोन्हे। जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जिंदाबाद। मुंहिंजा साईं ही मां थी चवंदुसि त हिकिड़ा चवनि था दोस्त त हिकिड़ो अदीब आहे, वॾो को ॾाहो आहे। मां चवां थो ही हिकिड़ो मदारी आहे, अदाकार आहे, जेके उस्ताद जे तहज़ीब जी बि ख़बर न आहे, हुनजे मुक़दस पैसे जी बि ख़बर चाहे। मां इन लफ़्ज़नि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कयां थो। तंहिं करे वक़्तु अची वियो आहे जॾहिं वजूद जी जंग हुजे, जॾहिं पंहिंजे इज़त जी जंग हुजे, तॾहिं चवंदासीं सिंधी माण्हू आहियूं। चवंदा आहिनि त नगन ऐं टगन इज़तनि जा वार खे कॾहिं बि माफ़ न कबो आहे। मुंहिंजा साईं हिते वेहण जो मक़सदु ऐं सलाम थो पेश कयां। जॾहिं साईं ग़ुलाम रसूल महर सरदार शाह जे ख़िलाफ़ तहरीक जो ऐलान कयो, उहा यूनिटनि खां वठी ज़िलनि खां वठी सिंध जे सभिनी तालुके हेडक्वार्टरनि, ज़िले हेडक्वार्टरनि कोई घोट कोन हुयो, सभिनी भरपूर एहतजाज कयो ऐं हिकु मुठ थी इहो आवाज़ ॾिनो, असां पंहिंजे मर्कज़ी सदर ऐं मर्कज़ी काबिने सां गॾु आहियूं। जथद अॼु मुतहद बि आहे, मुनज़म बि आहे, त पोइ वक़्त जी ज़रूरत आहे। मुंहिंजा साईं तॾहिं चवंदा आहिनि त कंहिं हिकमत तहत, कंहिं हिकिड़े मज़बूत हिकमत तहत जॾहिं जंग विढ़ पिया आहिनि, इंशाअल्लाह अज़ीज़ जंग पाण खटे वेंदासूं। तव्हांखे यादि हूंदो मुख़्तलिफ़ तारीख़ूं हलियूं आहिनि, अरबाब रहीम जो दौर बि हुयो, एम.ए. जलील जंहिंखे अब्दुल रहीम जद हुई एम.ए. ज़लील जो लक़ब ॾिनो, उहा जेका तहरीक हली, तारीख़ी तहरीक हली, ऐं इंशाअल्लाह ऐं उस्ताद उहे फातह पिया फतह करे पोइ घर मोटी आया हुया। तंहिं करे चवंदा आहिनि त बग़ैर लश्करे ख़ज़ा जे जंग विढ़ण मुश्किल आहे। जॾहिं असीं उस्ताद साथ ॾींदासूं, जॾहिं असां उस्ताद निकिरंदासूं, अॼु असां जॾहिं हिते वेठा आहियूं, जॾहिं पंहिंजे यूनिटनि में वञूं, जॾहिं पंहिंजे तालुकनि में वञूं, असांखे वॾो हिकिड़ो जहाद करणो पवंदो। इन में को शक न आहे, उस्ताद तयारु आहे, पर हुनजे माइंड सेट खे ठीकु करणो पवंदो। जॾहिं असां निकिरूं त सिर्फ़ु उहिदेदारनि जी हैसियत में न, घटि में घटि फी यूनिट जेकॾहिं 100 उस्ताद कढे, मां सम्झां थो सिंध जा 138 तालुका आहिनि, त यकीन कयो जेकॾहिं मुताफ़ा न वञनि, सम्झो जेका सलाह हुजे तव्हां ॾियण लाइ तयारु आहियूं, मगर उस्ताद निकिरे। ॾिसो हिते पाण में सभु दोस्त वेठा आहियूं, जॾहिं मर्कज़ी सिंध जे 1.25 लख उस्ताद जी तनज़ीम बि चऊं था, त पोइ जेकॾहिं उस्ताद हज़ारनि जी तादाद में हुजूं, त पोइ कहिड़ो असां तवका रखूं। तंहिं करे पाण में बि चेंज आणणो पवंदो, पंहिंजे यूनिटनि में, पंहिंजे तालुकनि में वञी जदोजहद करणी, उस्तादनि खे वञी तबलीग करणी पवंदी। बाक़ाइदो उस्ताद जॾहिं ईंदा, इंशाअल्लाह उहो वक़्तु परे न आहे, असां फाके थी निकिरंदा। असांजो कहिड़ो मुतालबो आहे जेको नओं आहे, को असांजो नओं मुतालबो कोन्हे, ऐं सभु मञियल मुतालबा आहिनि। ऐं सरदार शाह एग्री कया आहिनि, उन मञा थी उस्तादनि जा जाइज़ मुतालबा आहिनि। जहिड़ो को सर्विस स्ट्रक्चर साईं मुमताज़ वॾो चयो, जेका हिकिड़ी गाॾी ठहे थी उनखे बि स्ट्रक्चर न हुजे, उहो नथो हले। असांजे हिते वजूद जो मसइलो आहे। साॻियो 2 कैडर आहिनि, हिकिड़ो कैडर आहे प्राइमरी, ॿियो आहे एलिमेंटरी। जॾहिं क्वालिफिकेशन बि साॻियो हुजे ऐं डिग्री भी साॻी हुजे, उहो उस्ताद वञी, उहो सॼा ॿाहिरि
वो वही 20 कैरेट के पोते चा सिंध जो उस्ताद एडो को नदड़ को आचा सिंध जो प्राइमरी उस्ताद को दो के वाचा इन प्लेटफॉर्म ता आउ सरदार शाह के बुधाया तो सरदार शाह कन खोले बुद्धि छड़ मुझे सिंध जो उस्ताद नजर को ना है पेट लगे प्लेटफॉर्म थे सिंध जो उस्ताद मजबूत था सिंध जो उस्ताद मनोजिमा रूपा जी इज्जत तो वकार अजमत ते कड़े में सौदेबाजी न कंदो ऐं अहिड़े ई तरीक़े सां पंहिंजे जेके जाइज़ मुतालबान उतां बि दस्तबरदार कॾहिं बि न थींदो कोई ते ज़िलो घटि कोन्हे सभई अज़ीम ज़िला आहिनि सभई बहादुर दोस्त असांजा ऐं हा हुन ज़िले सां बिलोंग थो कयां जंहिं ज़िले असांखे 3 मर्कज़ी सर ॾिना आहिनि अल्हम्दुलिल्लाह इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे मरू हाजी अल्लाह रखियो उमरानी साहब मरू हाजी मरू इब्राहिम मोहम्मद इब्राहिम जखाड़ी साहब साईं इंतजार हुसैन झलगरी साहब ऐं असां हुन ज़िले जेकाबाद साहब वागिल आहियूं साईं गुलाम रसूल मुंहिंजे दोस्त जीअं तोखे चयो साईं अब्दुल नबी ऐं तोसां वचन कयूं था तोसां वाइदो कयूं था ऐं जेकाबाद इंशाअल्लाह अज़ीज़ दस्ते अवल जे दस्ते में हूंदो कॾहिं बि तोखे तंहिं करे हिकिड़े सुठे मैकेनिज़म सां मज़बूत